लालू रैंक खां रिपोर्ट करे आशिक अली मुगरी लालू रैंक लॻे वरियाणी चांडियन विच में हलंदड़ खूनी तकरार जो राजूनी निबेरो सरदार अहमद चांडियो जे सरपंची हेठि थियल राजूनी निबेरे में इलाइक़े जे मोज़िज़ीन समेत धुरियुनि में वॾे अंग में शिरकत कई। मक़तूल रोशन वरियाणी जो क़त्ल ऐं चइनि ॼणनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण सां गॾु अगराईअ जो ॾोह साबित थियण ते मोहम्मद लाइक़ चांडियो धुर ते 1 करोड़ 40 लख रुपया दंड मुक़रर। धुरियूं खीरखंड रिपोर्ट मूजिब लालू रैंक भरिसां ॻोठ जामिक चांडियो, ॻोठ निहाल तुनियो ऐं ॻोठ पीरू जज जे वरियाणी चांडियन विच में 2 सालनि खां मोटरसाइकिल फुर जे मामले तां हलंदड़ खूनी तकरार जो राजूनी निबेरो पीपीए जे अॻूणे एमपीए सरदार अमन चांडियो जे सरपंची हेठि संदसि जे कंबर वारी रहाइशगाह ते थी गुज़रियो, जंहिंमें वरियाणी चांडियन जे ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि ऐं इलाइक़े जे मुअसिसिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते राजूनी निबेरे जे लाइ अमीन सरदार अमन चांडियो ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि मोहम्मद लाइक़ चांडियो जी धुर मथां रोशन वरियाणी जे क़त्ल ऐं 4 माण्हुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण सां गॾोगॾु अगराई जो ॾोह साबित थियण ते 1 करोड़ 40 लख रुपया दंड जी फतवा जारी कई, जेका ॿिन्ही धुरियुनि क़बूल करे वरिती। उन दौरान मक़तूल रोशन वरियाणी जे वारसन छमन खान वरियाणी ऐं ॿियनि राजूनी निबेरे जे अमीन अपील कई त असांखे दंड जी रक़म एवज़ ज़रई ज़मीन ॾिनी वञे त जीअं मक़तूल जी फैमिली उन ज़रई ज़मीन ज़रिए पंहिंजो गुज़र सफ़र ऐं बहितर नमूने सां करे सघे।